नादिन नौशहर फिरोज शहर और बरपासे वारनि इलाइक़नि में अॼु ॿिए ॾींहुं बि बरसाति जो सिलसिलो जारी है। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर महबूब कलोड़ो। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रात देर खां शुरू थियल बरसात जेको आहे अञा ताईं जेको आहे वक़्ते सां जारी आहे। हाणे ताज़ो जेको आहे तूफ़ान सां गॾु जेको आहे तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो ॿीहर सिलसिलो शुरू थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बरसाति सबबि शहर जा जेके इलाइक़ा आहिनि सभु जेके आहिनि पाणी जे हेठि अची विया आहिनि। आस पास में जेको आहे गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त जीअं ई बरसाति शुरू थी आहे तीअं बिजली जीअं बंदि थी आहे त बिजली वरी अचणु बहाल न आहे थी सघी। ऐं मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे जेको आहे बरसाती पाणी ऐं गटरनि जो गंदो पाणी जेको आहे शहर जे गलियुनि ऐं पाड़नि में बीहजी वियो आहे, पर इंतिज़ामिया जेको आहे लापरवाह बणियल आहे। जी महबूब, जी महिरबानी।